बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेड़ो तुंहिंजो नाव बाझ बोरी आई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तू छपर तू छाव, आऊं गुजाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान तायरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे क़बूल पवे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं बाबरकत ॾींहुं, भलारो ॾींहुं, ऐं जुमे जे ॾींहं ते तलक़ीन कई वई आहे त दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वञे, सूरत कहफ़ जो विर्द कयो वञे, ऐं हूअं बि क़ुरान पाक जो जेको आहे सो हूअं बि बार बार पढ़ण वारो इहो किताबु आहे ऐं बार बार पढ़ण जी तलक़ीन कई वेंदी आहे। मां चवंदी आहियां ॻाल्हाइणु सम हाउ ॾाढो ईज़ी हूंदो आहे ऐं किथे किथे जेको आहे सो ॻाल्हाइणु ईज़ी तमामु घणो हूंदो आहे, पर उन जो जेको अमल हूंदो आहे उहो ॾाढो घटि हूंदो आहे। सो जेतिरो बि थी सघे ॾेखाव खां हटी करे इंसान जेतिरो सुठो पंहिंजी ज़ात में थी सघे ऐं कुझु सुठो करण जी कोशिशि ज़रूरु रखे, छो त कोशिशि हथ में हूंदी आहे ऐं चयो वेंदो आहे त कोशिशि कामयाबीअ जी कुंजी पिणु आहे। नाज़रीन, उन खां अलावा गर्मी जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं। हीट स्ट्रोक आहे ऐं एक्सट्रीम वार्म वेदर, मतिलबु फोरकास्ट तव्हां चेक कयो त कॾहिं मूंखे नथो लॻे त इहो पाण वटि न लिखिजी ईंदो आहे, हाईलाइटेड हूंदो आहे त एक्सट्रीम वार्म वेदर। त हीअ जेके ॾींहं आहिनि तमामु घणा गर्मीअ वारा ॾींहं आहिनि ऐं तमामु घणी गर्मी आहे। तव्हां जेकॾहिं थोरो फोरकास्ट चेक कंदा तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़ई असां जेको न तमामु घणी गर्मी में हिन वक़्तु सर्वाइव करे रहिया आहियूं। थी सघे थो असांजी बॉडी जेको आहे सो हुन गर्मी में थोरो घणो एडजस्ट करे वई हुजे, पर गर्मी तमामु घणी आहे। घणो तमामु पंहिंजो ख़्यालु रखो ऐं डिहाइड्रेशन खां बचणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं कल्ह ई कुझु मां टॉक्स ॿुधा पे त डॉक्टर्स चवनि पिया, हूअं बि पाण सभिनीनि खे ख़बर आहे न, इहो असांजा वॾड़ा बि चवंदा आहिनि त गर्मीअ में जेकॾहिं अचिजे थो त जल्दी सां थधो पाणी न पीजे या जल्दी सां जेको आहे पाण बाथ वठंदा आहियूं त उहो थधे पाणी सां न वठणु खपे। थोरो तहमुल सां, थोरो आराम सां जेकॾहिं पंहिंजी एक्टिविटीज़ खे पाण जेको आहे सो करियूं था त ऑब्वियसली सभु कमकार बि करणा हूंदा आहिनि। डिहाइड्रेशन न थिए त बहितर आहे, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इम्यूनिटी सिस्टम ते असरु पवंदो आहे। इम्यूनिटी सिस्टम सही तरीक़े सां वर्क कोन थो करे त पोइ ऑब्वियसली असां जेको आहे सो ॿिया तमामु जेके कमकार हूंदा आहियूं उहे डिले थींदा वेंदा आहिनि, करे कोन सघंदा आहियूं। तव्हांजा खोड़ सारा कमकार ऐं तव्हांजी पंहिंजूं एक्टिविटीज़, तव्हांजो पंहिंजो स्कैजुअल यकीननि तव्हां पंहिंजे कमकारनि में तमामु घणा मसरूफ़ बि हूंदव ऐं काफ़ी सारा असांजा व्यूवर्स जेको आहे सो हिन वक़्तु प्रोग्राम जो ख़ासि तौर ते इंतज़ारु कंदा आहिनि। अव्हांखे मां ॿुधाईंदी हलंदी आहियां त सूमर खां वठी जुमे ताईं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वेंदो आहे। इहा लाइव नशरियात आहे, लाइव प्रोग्राम अव्हां ताईं पहुचे थो ऐं स्क्रीन ते हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे, तव्हां डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो। मां कोशिशि कंदसि तव्हांजो फ़ोन कॉल्स बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु रिसीव करियां। यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, तव्हां उते वञी करे ॿ डिफरेंट प्रोग्राम्स ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा फेसबुक ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां बि पेज मौजूदु आहे। सो तव्हां सेगमेंट टू सेगमेंट उते बि प्रोग्राम खे वॉच करे सघो था, लाइक करे सघो था, शेयर करे सघो था। हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट ज़रूरु करणु चाहींदमि, छो त हिन बंदि स्टूडियो में ॾाढी डिस्टर्बेंस क्रिएट थींदी आहे जॾहिं तव्हां फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा आहियो ऐं तव्हांजे पासे खां को आवाज़ु ईंदो आहे या पोयां टेलीविज़न जो आवाज़ु ईंदो आहे। सो उन कॉर्नर ते वञी करे ॻाल्हाइजो जिते तव्हांखे कोई डिस्टर्ब न करे। ऐं मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त फेसबुक ते पेज मौजूदु आहे त तव्हां उते ॿीहर ॿुधी सघो था। सेगमेंट्स अपलोड कया वेंदा आहिनि। व्यूवर्स, अॼु आयल जेके मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि सां अॼु जे प्रोग्राम में जेको आहे सो ॻाल्हियूं कंदासीं ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे सो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचणु वञण वारो आहे। आयल जेको मुअज़्ज़ज़ महिमान हिन तरफ़ मौजूदु आहे, नात ख़्वां आहे, पाण फर्स्ट ईयर जो स्टूडेंट आहे। हिन वक़्तु तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त पोयां जेके ॾींहं गुज़रिया त तव्हांखे जेको आहे सो अप टू डेट असां रखंदा ईंदा आहियूं। फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ाम्स जेको आहे सो कल्ह जे ॾींहं ते ख़तमु थिया आहिनि, त उहो फर्स्ट ईयर जो स्टूडेंट आहे, एग्ज़ाम्स वग़ैरह ॾेई करे फ्री थियो आहे। प्रोग्राम में हिन वक़्तु मौजूदु आहे मोहम्मद दानिश चन्नड़, जेको ॾाढो सुठो नात ख़्वां बि आहे। जी, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी, माशाल्लाह, ज़बरदस्त। हिन तरफ़ पैनल मौजूदु आहे, उनजो बि इंट्रोडक्शन ज़रूरु कराइणु चाहींदमि, पर पहिरियां जेको आहे असां नात ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह।
कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी, ओ कजा मेहरबानी सॼे जग जा जानी कजा मेहरबानी, ओ सॼे जग जा जानी। ओ मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी। ओ हुजतों में नाहे रब लॻलड़िया, हो मुंहिंजी झोपड़ीअ में बस हिक घड़िया, अची मोहब मूं वटि मुंहिंजी खा में मानी वो कजा मेहरबानी। ओ मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी। हो तुंहिंजो साथ घुर्जे दुनिया आख़िरत में, ओ सहारो ॾिजांइ पियो ॾुख ऐं किलत में। ओ तुंहिंजो साथ घुर्जे दुनिया आख़िरत में, ओ सहारो ॾिजांइ पियो ॾुख ऐं किलत में। ओ कजा सर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी। ओ मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी। हो ईंदे तूं त थींदी सकरात सोली, ओ सुखियो साह वींदो खॼंदी खटोली। ओ ईंदे तूं त थींदी सकरात सोली, ओ सुखियो साह वींदो खॼंदी खटोली। ओ ॾुखे वक़्तु ॾिसजांइ चहिरो नूरानी वो कजा मेहरबानी। ओ मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी। इलाही ख़ूबसूरत कलाम, सुठो आवाज़ु आहे तव्हांजो माशा अल्लाह सां। नाज़रीन, अॼु जे हिन प्रोग्राम में जुमे जो जॾहिं बि प्रोग्राम असां ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं छो त हिकिड़ी तरतीब हूंदी आहे, हिकिड़ो प्रॉपर असांजो स्केड्यूल हूंदो आहे, त जुमे जे ॾींहं ते कोशिशि कंदा आहियूं त असां जेको आहे सो हिन तरह ई प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायूं। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांखे हिन तरह जो प्रोग्राम तमामु घणो सुठो लॻंदो आहे। तव्हांजो काफ़ी सारियूं कॉल्स ऐं तव्हांजा असांखे सुठा कॉमेंट्स, पॉज़िटिव कॉमेंट्स जेको आहे न हिन टाइम में पॉज़िटिव कॉमेंट्स मिलनि त इहा ॾाढी माना मूंखे हिकिड़ी पॉज़िटिविटी खे मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे पसंदि कयो वञे थो तॾहिं ई पॉज़िटिव कॉमेंट्स ईंदा आहिनि। तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे। असां सां गॾु जेको नात खां मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। तव्हां अॼु कहिड़ी क्लास में पढ़ो था? फर्स्ट ईयर में। जी तव्हां माइक प्लीज़ खणिजो। कीअं रहिया तव्हांजा एग्ज़ाम्स? बहितर रहिया। ऐं केतिरा कॉलेजिस उते तव्हांजे सेंटर में हुया? अच्छा माशाल्लाह जी। ओके जी, तव्हां खां ॿी बि असां नात ॿुधंदासीं। कहिड़ी नात ॿुधाईंदव? हा जी, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मौला मदीनो ॾेखार पोइ भले मार, लहन ओझा गायखने जा। मौला मदीनो ॾेखार पोइ भले मार, लहन ओझा गायखने जा। पाणी अरब शरीफ़ जो, पाणी अरब शरीफ़ जो, परेवर मूंखे प्यार पोइ भले मार, लहन ओझा गायखने जा।
मौला मदीनो ॾेखारे पोइ भले मारे लहने उजागा खिन जा रोज़ो पाक रसूल जो दातर मूंखे ॾेखारे पोइ भले मारे लहने उजागा खिन जा मौला मदीनो ॾेखारे पोइ भले मारे लहने उजागा खिन जा। माशाल्लाह माशाल्लाह सुठो कलाम ऐं तव्हांजी इलाही सुठी कोशिशि, सुठो आवाज़ु आहे, मिठड़ो आवाज़ु आहे, धीमे अंदाज़ में तव्हां जेको आहे सो नातिया कलाम पढ़ो था। तव्हांजी महिरबानी, अॼु जे प्रोग्राम में तव्हां शरीक थियो, ॾाढो सुठो लॻो। व्यूअर्स वधीक प्रोग्राम खे कंडक्ट कयूं था, असांखे ॿिया महिमान थोरी देरि में जॉइन कंदा। व्यूअर्स ही जेको वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम आहे, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं काफ़ी सारा वाक़ियात, काफ़ी सारियूं ख़बरूं अव्हां ताईं यकीनन पहुचंदियूं हूंदियूं अव्हांजे पंहिंजे ई प्लेटफॉर्म्स जे थ्रू, अव्हांजी स्क्रीन जे थ्रू, अव्हांजे घर में टेलीविज़न जे थ्रू, न्यूज़ जे थ्रू अव्हां ताईं काफ़ी घणियूं न्यूज़ पहुचंदियूं। चाइल्ड किडनैपिंग जो जेको आहे सो तमामु घणो ॿुधायो वञे पियो, बार बार अलर्ट कयो वञे पियो। हूअं बि जॾहिं गर्मियुनि जी घणी मौसम हूंदी आहे या तमामु घणियूं सख़्तु सर्दियूं हूंदियूं आहिनि त सभु को घरनि में मौजूदु हूंदो आहे। असां जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ घणो कमुकार थिए थो त पोइ घर जा मर्द हज़रात बि पोइ निकिरंदा आहिनि। हर को चाहींदो आहे त असां जेको आहे न वॉकिंग डिस्टेंस खां बची वञूं, त बाइक ते थोरो बि वञिणो हूंदो आहे कंहिं शॉप ते त बसि बाइक कढी, घर में ब्रदर हुजे, तव्हांजो वालिद हुजे, तव्हांजो घर वारो हुजे, बाइक कढी जेको आहे सो शॉप ताईं वञी रहियो हूंदो आहे। असां जेको आहे सो जेके बि गलियूं ऐं रस्ता उहे मोस्टली पाण सुनसान ॾिसंदा आहियूं। त हिन टाइम में जेको आहे सो चाइल्ड किडनैपिंग जा काफ़ी सारा केसिस साम्हूं अचनि पिया। हूअं बि ही उहो टाइम आहे त हर को जेको आहे न, जॾहिं असां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत ठाहींदा आहियूं, घर जो जेको आहे सो पूरो नक्शो जॾहिं तयारु थी वेंदो आहे ऐं हर शइ प्रॉपर हूंदी आहे त काफ़ी घरनि में ॿाहिरां जेको आहे सो पाण कैमराज़ ॾिसी रहिया हूंदा आहियूं, या स्ट्रीट में कैमराज़ हूंदी आहिनि, या वॾो को मार्ट आहे, साम्हूं को वॾो शॉप आहे त उते कैमरा ज़रूरु लॻल हूंदी आहे, ॿाहिरि बि अंदरि बि। त उन कैमरा जे थ्रू काफ़ी सारियूं वीडियोज़ वायरल थियूं आहिनि त ॿारनि जी किडनैपिंग थिए पई। सो हिन मौसम में ख़ासि तौर ते हिननि गर्म ॾींहंनि में घणो ख़्यालु कयो तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि स्ट्रीट में बिल्कुलु न छॾियो, ॿारनि खे ईअं ई वञणु न ॾियो ॿाहिरि। उन खां अलावा चाइल्ड मैरिजिस जा तव्हांखे ख़बर आहे त हमेशह खां ई तमामु घणा इशूज़ रहिया आहिनि। चाइल्ड जी रिकग्निशन कोन थी सघंदी आहे स्कूलनि में। ॿारनि जी जेको एडमिशन आहे, असांजा केतिरा ई ॿार ॻोठनि में जेको आहे तालीम खां महरूम आहिनि। उन्हनि जी जेको आहे सो बर्थ सर्टिफिकेशन उन तरीक़े सां कोन्हे का, ऐं ॿारनि जा घणा ई सारा इशूज़, अव्हांजा पंहिंजा बच्चा आहिनि, अव्हांजा ॿार आहिनि, अव्हांजे मुस्तक़बिल जा उहे ई महिमान आहिनि, वालिदैन सभु कुझु करे रहिया हूंदा आहिनि पंहिंजे बच्चनि जे करे। ऐं जेका कुल कमाई हूंदी आहे उहा पंहिंजे बच्चनि जे करे हूंदी आहे, पंहिंजे औलाद जे करे हूंदी आहे। जेका बि महिनत मर्द तोड़े औरत जे करे उहे कनि पिया, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइनि पिया, त उन्हनि जो फ्यूचर बच्चनि जो हूंदो आहे, पंहिंजे बच्चनि जे लाइ करे रहिया हूंदा आहिनि। सो पंहिंजे ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं हिन मौसम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं वॾी उमिरि वारनि खे घणो मौसम इफेक्ट कंदी आहे, या एलर्जिक पर्सन उन्हनि खे मौसम घणो इफेक्ट कंदी आहे, उन ई तरह ॿारनि ते बि मौसम जा घणा ई इफेक्ट्स हूंदा आहिनि। ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु करियो। ऐं ॿी ॻाल्हि त डिटॉक्स वाटर, जंहिंखे पाण फ्लेवर्ड वाटर चवंदा आहियूं। हूअं त पाणी जेको आहे सो 8 गिलास ॿुधायो वेंदो आहे त तव्हां नॉर्मल पर्सन 8 गिलास पाणीअ जा ज़रूरु पीए। पोइ हाणे पाणी त हिन मौसम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मी थिए थी त पाण जूसिस पाणी वग़ैरह पीऊं था। डिटॉक्स वाटर जो बि ॾाढो सुठो ऑप्शन आहे। तव्हां जेको आहे सो 2-3 काफ़ी सारी वीडियोज़ आहिनि, ऐं थोरो जेकॾहिं उहो फ्लेवर्ड वाटर हूंदो आहे त उहो अञा वधीक पीअण में सुठो लॻंदो आहे। ख़ासि उन जा एॾा के ख़ासि
घणा फ़ाइदा न हूंदा आहिनि, पर हा इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त उहो हिकिड़ो फ्लेवर्ड वाटर थिए थो त पाणी पीअण में ॾाढो सुठो लॻंदो आहे। त उहो बि ॾाढो सुठो ऑप्शन आहे। इन तरह ई तव्हां जेको आहे सो पाणी वापराए सघो था। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे अंगण ते मौजूदु आहिनि उन्हनि जो तारीफ़ साण करायूं था। हिन तरफ़ सिंगर मौजूदु आहे फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई, जंहिंजी तव्हांखे मां जेकॾहिं स्टार्टिंग जी ॻाल्हि ॿुधायां त स्टार्टिंग में मेरा टेलीविज़न ते तव्हां उन्हनि जा काफ़ी सारा गीत ॿुधा हूंदा ऐं असांजे हिन प्रोग्राम्स में बि पाण शरीक थींदा रहिया आहिनि। अॼु प्रोग्राम में मौजूदु आहिनि फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई। अदा खे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। त तमामु सुठो लॻो अदा तव्हां मौजूदु आहियो। तव्हां गीत ॿुधंदासीं। सूफ़ी राग ऐं रंग आहे प्रोग्राम में। ज़रूरु कुझु सुठा गीत असां पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाईंदासीं। हिन तरफ़ असां सां गॾु नाज़रीन हारमोनियम ते दयालू फ़क़ीर मौजूदु आहे। हारमोनियम ॾाढो ख़ूबसूरत वॼाईंदो आहे। जॾहिं बि प्रोग्राम में कंहिं बि सिंगर सां गॾु मौजूदु हूंदो आहे त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में निभाए रहियो हूंदो आहे। अदा खे भली कार चऊं था। ऐं उनखां अलावा ढोलक ते भागचंद मौजूदु आहे। ढोलक जी हिकिड़ी पंहिंजी रिदम हूंदी आहे। जॾहिं असां जेको आहे सो ख़ासि तौर ते सूफ़ी कलाम ॿुधूं था त उन में ढोलक जो हिकिड़ो पंहिंजो रंग हूंदो आहे। भागचंद खे बि भली कार चऊं था। अदा ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अदा तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? हा हा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तूं साहिब ज़ादो सुपरी आउन सोरो नौकर बेहद करिया बंदगी हो, बेहद करिया बंदगी हथ बधी हाज़िर छिनी छॾींदुसि की न की दोस्त अव्हां जो दर। ओ मूता मेहर नज़र साईं पिरी न लाहिज पंहिंजी। सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलक। ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ओ ईंदो सजण साईं, हे ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ओ हादी ॾेई हथड़ा अचे चिकन मां चाढ़ींदो। हादी ॾेई हथड़ा ॾेई हथड़ा अचे चिकन मां चाढ़ींदो। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ओ ईंदो सजण साईं, हे ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। लकन मथा साथड़ो सही सलामत ॾींदो। लकन सही सलामत ॾींदो। साथ
हिकिड़ो सही सलामत नींदो ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं आहे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं आहे ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं आहे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं आहे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं अब्दुल लतीफ जो आदि हथ झली दो लालो लाल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो आदि हथ झली दो लालो लाल लतीफ जो आए ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं आहे ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं आहे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं आहे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोल साईं लतीफ़ सरकार जी वाई ऐं छा ई ॻाल्हि कजे ख़ूबसूरत वाई लतीफ़ सरकार सां जॾहिं प्रोग्राम जो स्टार्ट वठंदा आहियूं त बेहद ख़ूबसूरत प्रोग्राम बणिजी अवां ताईं पहुचंदो आहे ऐं अदा हसन असां वटि मौजूदु आहे अदा जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहियो त हिकिड़ी सुठी सिलेक्शन सां ईंदा आहियो सूफ़ी राग रंग हमेशह खां तव्हांखे पसंदि रहियो आहे कंहिंखे घणो ॿुधो आहे सभ खां वधीक जेको शाइरनि जो सरताज आहे सुनो घोट लतीफ़ उनखे ॿुधंदा बि आहियूं ज़बरदस्त ऐं छो जो ज़ाहिर में जेका हक़ीक़त आहे उहा आहे लतीफ़ जी सुभान अल्लाह जी वाकई तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां खां कुझु ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव हाणे सचल साईं जो कलाम ज़बरदस्त जी बिस्मिल्लाह पारे ईंदुम हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां पाणे ईंदुम हो त ओ आऊं बि अॻु भरी थियां मता चवे खान बलोच हिन कमीनीअ मां कीन थियो उमेर दराज ते ॾियल निगहबानो उमेर दराज ते ॾियल निगहबान अली दी अमान हो वई पंज टंदी छाम हो वई अली दी अमान हो वई पंज टंदी छाम उमेर दराज ते ॾियल निगहबानो उमेर दराज ते ॾियल निगहबान मैं जो दुआगण दिल भर तेरी मैं जो दुआगण दिल भर तेरी भाल करो सुन आजी मेरी भाल करो सुन आजी मैं करी गोली गोशी उते मौला मेहरबान हो वई हो वई उमेर दराज ते ॾियल निगहबान उमेर दराज ते ॾियल
पंज चंदी छाम हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान। भक्त बुलंद दम तख्त सलामत भक्त बुलंद दम भक्त बुलंद दम तख्त सलामत ताज तेरे सिर इश्क इमामत ताज तेरे सिर इश्क इमामत साहब सलामी तेरा अरब ईरान हो वही ओ साहब सलामी तेरा अरब ईरान हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान। पंज चंदी छाम हो वई साईं अली दी अमान हो वई पंज चंदी छाम हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान। नानक यूसुफ ते दरदारी नानक यूसुफ नानक यूसुफ ते दरदारी नानक यूसुफ ते दरदारी डोह गुनाह ते दवा ते पसारी डोह गुनाह ते दवा ते पसारी हरदम होवी नाल असा दे तेरा दरज़ान होवी हरदम होवी नाल असा दे तेरा दरज़ान होवी मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान। ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन बहितरीन तव्हांजो आवाज़ माशाल्लाह ॾाढो सुठो आहे ऐं हिन तरफ़ बि ॾाढो ख़ूबसूरत आवाज़। व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक शो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था उन खां पोइ मां कंटिन्यू कयां थी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे प्रोग्राम सुबुह मेहराण में असां जॾहिं मौसीक़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं त चयो वेंदो आहे मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं नो डाउट त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा थींदी आहे। अच्छा पहिरीं जेको आहे सो जेके बि सेमिनार्स थींदा हुया वर्कशॉप्स थींदा हुया डिफरेंट ट्रेनिंग्स थींदियूं हुयूं त उन में जेको आहे सो असां जेको आहे न लिमिटेड हिकिड़े टाइम ताईं वञी करे अटेंड कंदा हुआसीं त जेको आहे सो हिकिड़े ई प्रॉपर स्केड्यूल में किथे बि को बि प्रोग्राम हली रहियो हूंदो ॾाढो डिस्टर्ब करे रहियो हूंदो आहे। हाणे यूथ जो इंट्रस्ट डेवलप करण जे लाइ ॾिसो मेथडोलॉजीस चेंज थियूं हर दफ़े असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदा रहंदा आहियूं हर शइ में जेको आहे सो वेल फर्निश्ड थी उहा शइ असांजे साम्हूं ईंदी आहे त असांखे वणंदी आहे। सो जॾहिं बि मां डिफरेंट प्रोग्राम्स में वेंदी आहियां त हिकिड़ो सेगमेंट जेको आहे म्यूज़िक जो रखियो वेंदो आहे पहिरीं तमामु घटि हूंदो पर हाणे जेको आहे सो तमामु घणो इन खे बि न गॾु गॾु खणी हले पियो हर माण्हू छो त हिकिड़ी शइ हिकिड़ो पैटर्न माण्हू खे ॾाढो तंग कंदो आहे पोइ जेको म्यूज़िक आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ॾाढो लाइट ॾाढो काम बणाईंदो आहे उन खां पोइ वरी अगेन तव्हां जॾहिं कमु कंदा आहियो त पोइ ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में कमु थींदो आहे। जॾहिं बि एजुकेशन जी ॻाल्हि थींदी आहे या कोर्स वर्क्स जी ॻाल्हि थींदी आहे ईयरली कैलेंडर्स जी ॻाल्हि थींदी आहे त असां हमेशह चवंदा आहियूं त ब्रिटिश जेको सभु कुझु असांखे ॾेई विया उन शइ खे असां केतिरो करे सघूं था। हीअ क्लाइमेट चेंज जॾहिं खां इहो जेको आहे न असां टर्म ॿुधो आहे त क्लाइमेट चेंज उनखे जॾहिं सम्झण जी कोशिशि कईसीं त असांखे सम्झ में आयो त मौसम जी जेका तब्दीली आहे उहा वाक़ई में सॼी दुनिया में ॾाढो तेज़ी सां थी रही आहे। जॾहिं क्लाइमेट चेंज आहे त असां वटि असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि ॾाढियूं घड़ियूं असां गर्मियूं बर्दाश्त कंदा आहियूं
त उन में जेको आहे एजुकेशनल कैलेंडर में थोरी थोरी जेका तब्दीली पाण खे नज़र अचे पई उहा सुठी आहे, मुस्बत तब्दीली आहे। छो त जून जुलाई में जॾहिं एग्ज़ाम्स कंडक्ट थियनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बोर्ड्स जी हिकिड़ी हालत तव्हां सभिनी खे ख़बर आहे जेका हालत हूंदी आहे। हींअर त एग्ज़ाम्स ख़तमु थी विया, प्रैक्टिकल्स अपकमिंग डेज़ में आहिनि, पर जेका बोर्ड्स जी सूरत हाल हूंदी आहे त ॿार हिकिड़ो डिप्रेस, ॿियो लाइट लोड शेडिंग जो तमामु घणो मसइलो, लाइट जा मसइला, पाणीअ जा तमामु घणा मसइला, स्लोली ग्रेजुअली पाण जेको आहे सो इन ईयरली कैलेंडर जेको एजुकेशन जो हुनखे थोरो थोरो तब्दील थींदे ॾिसूं पिया। हींअर जेके एग्ज़ाम्स कंडक्ट थिया आहिनि त ठीकु आहे, जून जुलाई खां पोइ बि ही गर्मियूं ठीकु आहिनि उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ, हिननि ॾींहंनि में उन्हनि एग्ज़ाम्स ॾिना आहिनि। अच्छा, कल्ह हिकिड़ी मूं ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत जेको आहे सो पढ़ी त असां वटि जेको मैथ्स जो सब्जेक्ट आहे, हर को मैथ में एक्सपर्ट कोन हूंदो आहे। जिन खे मैथ्स सुठी लॻंदी आहे उहे बि अॻियां हली हली काफ़ी जेको आहे न पाण तंग थी वेंदा आहियूं त हीअ जेको आहे सो असां हेतिरा सारा फॉर्मुलाज़ यादि कयूं था, हीअं हिकिड़ो ख़ुश्क ड्राई सब्जेक्ट पोइ असांखे लॻंदो आहे। पर कल्ह जे ॾींहं ते जेको आहे सो मां जेको हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो पियो, उन में हुयो त जेके ॿाहिरि जा माण्हू आहिनि, जर्मनी जी फॉर एग्ज़ाम्पल मां ॻाल्हि कयां थी, त उते एग्ज़ाम जॾहिं वरितो वेंदो आहे न त उन्हनि खे जेको आहे सो फॉर्मुला लिखी ॾिना वेंदा आहिनि। असां जॾहिं यूनिवर्सिटी में एग्ज़ाम्स ॾींदा आहियूं त असांखे जेको आहे न फॉर्मुला यादि करणा पवंदा आहिनि। जॾहिं यादि कंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ इंट्रस्ट असांजो न घटिजी वेंदो आहे, छो त हर शइ यादि पाण खे कोन्ह थींदी आहे। सो उते चयो वेंदो आहे तव्हां जेको आहे न ड्राइव थियल शइ आहे उनखे तव्हां उन फॉर्मुले खे तव्हां छो यादि कंदव। हा, नई जेको आहे सो नओं को फॉर्मुलो तव्हां ठाहियो, उहा शइ जेको आहे सो अॻियां अचे उहा वधीक बहितर आहे। त रिसर्च जा जेके कम हूंदा आहिनि उहे ईअं ई थींदा आहिनि। ऐं सब्जेक्ट्स में स्पेशली मैथ में जेकॾहिं इंट्रस्ट वठिणो आहे त उनखे बि थोरो असांखे न डिफरेंट अंदाज़ में पढ़ाइणो पवंदो, तॾहिं ई जेको आहे सो स्टूडेंट जेको आहे उन में इंट्रस्ट घणो वठणु शुरू कंदा। बाक़ी मूंखे ख़बर आहे त काफ़ी सारा अहिड़ा जीनियस माण्हू हूंदा आहिनि जेके तमामु घणी सुठी मैथ्स ईंदी आहे त उहे जेको आहे फॉर्मुला बि आसानी सां यादि करे वठंदा आहिनि। अच्छा, हीअ एजुकेशन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, ईंदड़ कुझु ॾींहंनि में असां प्रोग्राम कंडक्ट कंदासीं त उन प्रोग्राम में ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां प्रोग्राम हूंदो त हुन में ॻाल्हि ॿोल वधीक कंदासीं। नाज़रीन, हींअर असां वटि सिंगर्स मौजूदु आहिनि, म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे, म्यूज़िक खे ॿुधूं था, कुझु जेको आहे सो अव्हां ताईं पहुचायूं था। जी, छा ॿुधाईंदो? फ़कीर हसन असां वटि मौजूदु आहे, मोहम्मद फ़कीर हसन जतोई जी। महदी साईं जन जा बोल आहिनि, वाह वाह, मेहदी साईं, बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो। ॾिसंदड़ जे साम्हूं मस्जिद जोड़ी सो तुझे नेड़न में पिरी, ओ मस्जिद जोड़ी सो, मस्जिद जोड़ी सो तुझे नेड़न में पिरी, इश्क इमामत पियो करे पोयां सिफ सिफूं, हो आडो आही तूं आयूं पाण निमाज़ में। गोल मुरातो ॾींहां इश्क भली करे आए तोखे, गोल मुरातो ॾींहां इश्क भली करे आए, भली करे आए, ओ नीहन शांबर लाए, ओ नीहन शांबर लाए, तोखे गोल ॾींहां इश्क भली करे आए, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए। मजनू किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, अल्लाह ओ किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, हो केॾी सिक वधाए तूं, एॾी सिक वधाए तूं, तोखे गोल मरातो
ओ इहे भलायूं इश्क जूं भायां 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 अल्लाह वो ओ इहे भलायूं इश्क जूं भायां 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 ओ केॾी सिक वधाए ओ केॾी सिक वधाए तोखे गोल मरा कोडी हां इश्क भली कर आए तोखे गोल मरा कोडी हां इश्क भली कर आए इश्क भली करे आए तू दुनिया भली करे आए ओ नीह निशांबर लाए ओ नीह निशांबर लाए तू तोखे गोल मरा कोडी हां इश्क भली करे आए तोखे गोल मरा कोडी हां इश्क भली कर आए मुल्क मदीनो चश्मे चिट्टो मुल्क मदीनो चश्मे मुल्क मदीनो चश्मे चिट्टो मुल्क मदीनो चश्मे चिट्टो अल्लाह हो ओ मुल्क मदीनो चश्मे चिट्टो मुल्क मदीनो चश्मे मुल्क मदीनो चश्मे चिट्टो मुल्क मदीनो महदी नाम सदाए ओ महदी नाम सदाए तोखे गोल मरा कोडी हां इश्क भली कर आए तोखे गोल मुरा कोडी हां इश्क भली कर आए इश्क भली करे आए तू बिना भली करे आए ओ नीह निशा बर लाए ओ नीह निशा बर लाए तोखे गोल मरा कोडी यहाँ इश्क भली करे आए तू तोखे गोली मरा तोड़ी हाँ इश्क भली करे आए आहे न्यूज़ ब्रेक जो व्यूअर्स न्यूज़ ॿुधऊं था हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था वञी पंहिंजो प्रोग्राम सुबुह में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था वञे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं न्यूज़ तव्हां ॿुधियूं ऐं अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान जंहिंमें अॼु सिंगर्स मौजूदु आहिनि सो उन्हनि खां असां कुझु ॿुधंदासीं घणो वक़्तु नथा वठूं जी तव्हांखे पूरो जो पूरो टाइम ॾींदासीं छा ॿुधाईंदो अदा वधीक साईं सूफ़ी शाइर साईं जो जी जी कलाम आहे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त बिस्मिल्लाह कयो राग बुधी त रमज़ लॻई सूफ़ी भांइज सच राग बुधी त रमज़ लॻई सूफ़ी भांइज सच कंध रखी हिन कात ते हो कंध रखी हिन कात ते तूं आशिक अॾीअ ते अच ॾिसी शमो जो तूं परवाने वांगुर पच हो सची ज़ल ॿार मच दूहा निकिर दर्द जा सूफ़ी साफ़ कयो धोई वरक वजूद जो सूफ़ी साफ़ कयो धोई वरक वजूद जो होते हाँ पोए थियो जियरे पसण पिरीअ खे सूफ़ीअ जे सोज़ साधक सम्झण दरियो सूफ़ीअ जे सोज़ साधक सम्झण दरियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण दरियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण दरियो सूफ़ीअ जे सोज़ साधक सम्झण दरियो सूफ़ीअ जे सोज़ साधक सम्झण दरियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण दरियो
पंहिंजो त आहे पंहिंजे पुनल यार खे सजदो सुन यार खे सजदो पंहिंजो त आहे पंहिंजे पुनल यार खे सजदो सुन यार खे सजदो सुन यार खे सजदो हिन नीह जी निमाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे पान गोली दड़ आयो आ पान खे गोलण आयो पान खे गोलण पान गोली दर आयो आ पान खे गोलण ओ मौला पान खे गोलण साईं पान गोली दड़ आयो आ पान खे गोलण आयो पान खे गोलण आयो पान खे गोलण हिन शौक़ जे शहबाज खे सम्झण त ॾुखियो आ हिन शौक़ जे शहबाज खे आवाज के समझण त ॾुखियो आहे अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत तव्हांजी सिलेक्शन तव्हांजो आवाज़ अदा माशाल्लाह तव्हांजो ढोलक ज़बरदस्त तमामु सुठो तव्हांजो आवाज़ तमामु सुठो जी ज़रूरु मां पुछणु चाहींदमि त सिख्या जो जेको अमल आहे उहो छा था सम्झो त हिन फील्ड में हमेशह ई रहे थो जी छा आहे जो हीअ जेका दुनिया आहे हा हा हीअ दुनिया हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे पोइ दुनिया यूनिवर्सिटी ज़रूरु आहे पर हीअ पहिरियों दर्जो ॿियो दर्जो सिख्या काफ़ी उस्तादनि खां आहियूं छो जो जंहिं हिकिड़ो हर्फ़ ॾसियो आहे उहो बि हिकिड़ो ज़िंदगी जो उस्तादु आहे हा बिल्कुलु छो जो हिन फील्ड सां काफ़ी सारा साल थिया आहिनि ऐं रुकावटूं बि दुनिया में इहे हलनि थियूं पियूं जीअं ज़मानो आहे पर जे ॾिसूं था त अलाह जा वॾा एहसान आहिनि ऐं त तक़रीबन महिराण असांजो मोहतरम गुलाम नबी साईं ऐं सॼे सथ जो तक़रीबन थोराईंदो आहियां ख़ासि करे कैमरामैन
छो जो इहे जोड़े जसे ठाहे हलंदा आहिनि, मंज़िल ॾेखारींदा आहिनि दोस्त। पर आउं सॼे सथ जो खादम आहियां शुरू खां वठी हींअर बि, छो जो आउं ॿियनि टेलीविज़न ते बि वञणु थियो आहे, पर मूंखां पंहिंजा ॿचा बि पुछंदा आहिनि, न्याणियूं पुट अबू जी काॾे थो वञी, वेंदे चई मेहरान टेलीविज़न ते, छो जो मेहरान मुंहिंजो घरु आहे हिकिड़ो। बिल्कुलु बिल्कुलु इज़त बि अलाह ॾिनी आहे, इज़त असांखे मेहरान टेलीविज़न बख़्शी आहे। बिल्कुलु आउं ज़बरदस्त तक़रीबन सॼे सथ जो थोराईंदो आहियां। ज़बरदस्त दादा ज़बरदस्त। अच्छा उन खां अलावा केतिरियूं महफ़िलूं जेको आहे सो उन्हनि में वञणु थिए थो इन्हनि ॾींहंनि में? अॻु में अॼु घणनि जॻहियुनि ते वञणु थींदो, पोइ टाइम बि हूंदो हुयो। हींअर आउं हिकिड़ो नंढड़ो आहियां, पर घर जो फ़र्दु आहियां, वॾो आहियां। अलाह वॾो आहे, पर उन हवाले सां पोइ हाणे वञणु थिए थो, पर घटि वञणु थिए थो, घटि थिए थो। अच्छा सही सही। कॾहिं खां था ॻाइणु शुरू कयो तव्हां? अधी ॻाइणु मूंखे काफ़ी सारा साल थिया आहिनि, 16-17 साल थिया। सही सही। पोइ जॾहिं तव्हांखे शौक़ु थियो त ॻाइणो आहे, पोइ घर वारनि साथ निभायो? घर वारनि न निभायो। अच्छा। छो जो बाबा साईं उहो जान छॾे वियो, पोइ मामा ऐं सौटो आहे। असांजे जेको ख़ानदान रहियो उहो वरी निमाज़ी ई हुयो। उहे मौलवी घराणो। हा मौलवी घराणो। उहे चवनि जी राग सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे, असीं मौलवी मुलाणा घराणो। मूंखे शौक़ु थियो, ऐं नंढड़ो हूंदो हुउसि माल चारींदो हुउसि। पोइ जीअं पढ़णु वेंदा हुआ ॿाहिरि, सौट उन्हनि जे पुठियां बि डोड़ो स्कूल वेंदो हुउसि। पर पोइ ॿिया हुया कोन छोकिरा, पोइ उन हवाले सां। पर पोइ हिन फील्ड सां पोइ सचाई में रहियासीं। पोइ मालिक जी बाज थी, अल्लाह पाक जी कुझु दोस्तनि जो साथ बि रहियो। उन्हनि दोस्तनि खे मौला आबाद कंदो। आमीन आमीन जी। अच्छा ये यकतारो चपड़ी इहो भला कंहिं मां इंस्पायर थियो? कंहिंखे ॿुधंदे घणो तव्हांखे शौक़ु थियो त यकतारो बि खणा, चपड़ी बि खणा? छा आहे जो असांजो मरहूम गुलशेर तीवणो, उनजो तमामु सुठो दौरु हुयो। वॾो उस्ताद जलाल ख़ान। हा हा इन्हनि मां मुतासिर। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा हाणे छा ॿुधाईंदो वधीक तव्हां खां कुझु असां ॿुधंदासीं? एजाज़ सां इहो ॿोल ॿुधायूं? हा हा ज़बरदस्त ज़बरदस्त, बिस्मिल्लाह जी। अचित पर चऊं पाण में छॾ रुसण वारी रीत, अचित पर चऊं पाण में हो छॾ रुसण वारी रीत, जानी तुंहिंजी जीत मूं हथ ॿधी हारायो। कंवल पारूं पाताल में भंवर भरियो आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हड़ी ज़ाज़क आंदई रास, हो तह इश्क खे शाबाज़ जह मोहब्बती मेलिया। मुंहिंजो मशहूरु गीत आहे पीर एजाज़ साईं जो, मेहरान टेलीविज़न जो आहे। हो लॻी थो प्यार जे क़ाबिल, भले महबूब माना कर, लॻी थो प्यार जे क़ाबिल, भले महबूब माना कर, मोहे आतो कयो माहिल, हो मोहे आतो कयो माहिल, भले महबूब माना कर, लॻी तो प्यार जे क़ाबिल, भले महबूब मां कर, लॻी तो प्यार जे क़ाबिल। सितमगर थी बेला शक थी, अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा, सितमगर थी बेला शक थी, कान्हे का गाल हीअ मुश्किल, ओ कान्हे का गाल
अरे हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया अरे हा पांद कपड़े जो अरे हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया मगर तो सां अड़ी याद हो मगर तो सां अड़ी याद भले महबूब मारा लगी तो प्यार जे काबिल भले महबूब मारा लगी तो प्यार जे काबिल जबे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर जबे एजाज हिते आहिनि हज़ारे व्याप सुहिणा पर जबे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर हथां तुंहिंजे थियुस बिस्मिल वो हथां तुंहिंजे थियुस बिस्मिल भले महबूब मारा लगी तो प्यार जे काबिल बमाना लगी तो प्यार जे काबिल वाह ज़बरदस्त ज़बरदस्त प्रोग्राम खे त तव्हां सफ़ा बनायो ख़ूबसूरत बणाए छॾियो चार चंड प्रोग्राम में तव्हां लॻाए छॾिया ॾाढो एनर्जेटिक ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो था त इन जे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो त इहो हलंदो रहंदो आहे न मेरान टेलीविज़न ते बि तव्हांजो ऐं ऑन द रिकॉर्ड हमेशह ई असां वटि मौजूदु आहे यूट्यूब ते जेको चैनल मौजूदु आहे उते बि तव्हांखे आसानी सां मिली वेंदो अच्छा हीअ अदा जॾहिं रिकॉर्डिंग थी हुई त कीअं तव्हां सोचियो त मूंखे एॾो सुठो ॻाइणो आहे एतिरी प्रैक्टिस कई हुई त मां ख़ूबसूरत ॻाईंदुमि जी बिल्कुलु जेको माण्हू हूंदो आहे तो तक़रीबन उहो कोशिशि कंदो आहे त माना सुठे अंदाज़ सां मुंहिंजी रिकॉर्डिंग थिए ऐं ॻायां तक़रीबन प्रोग्रामनि में तक़रीबन मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे किथे बि आउं ॻाईंदो आहियां दरगाह ते ॻाईंदो आहियां कंहिं शादी प्रोग्रामनि में दोस्त वठी वेंदा आहिनि तक़रीबन सोचींदो आहियां हिकिड़े भेरे में हाणे तक़रीबन वेझे तबियत में मज़ो न हुयो लेस ज़ुकाम बुखार मौसम ई अहिड़ी आहे हा पोइ हुननि खे चयूं यार मुंहिंजी तबियत में मज़ो न आहे चई असां तोखे ज़ोरी घरां खणी वेंदासीं मूं चयो जी अहिड़ी ॻाल्हि आहे आउं ईंदुसि उते वियुसि मूं चयो यार आउं ॻाइण जहिड़ो न आहियां चई अॼु तोखे ॻाइणो ई अॼु हूंदो असां ॻायूं था हा हा पोइ जेको हाल हुयो बहरहाल आउं सोचींदो आहियां तक़रीबन हूं बि फ़नकार जेको हूंदो आहे उहो पंहिंजे ज़ाती ख़ुशियूं खणी ऐं ॿिए हंधि विरछण वेंदा आहिनि पोइ दुनिया जा मसइला हर माण्हू सां आहिनि हा हा बिल्कुलु पोइ जॾहिं पाण प्रोग्राम करे उन्हनि खे ख़ुशि करे नचाए कुॾाए मोटंदासीं पोइ दुनिया जा मसइला असां सां बि हूंदा हा हा बिल्कुलु पोइ अहिड़े हवाले सां फ़नकार तक़रीबन सभु असांजा मुहसिन आहिनि हा हा अलाह साईं सभिनी खे इज़त ॾींदो मौला आमीन असांजूं सभिनी दोस्तनि खे दुआऊं आहिनि पोइ मूंखां कंहिं जाइ ते पुछनि पिया त मीडिया वारा चई वञायो माशूक शर मुंहिंजो माशूक सुठो ॻाए थो हू पंहिंजे ख़्याल सां ऐं पोइ कहिड़ो ॻाए थो अलाह साईं हुनखे ॻाराए थो शौक़ु पंहिंजो पूरो थो करे चई यार हिकिड़ो टेम्परेरी ॻाइणो मुंहिंजो न सही सही अदा मां तव्हांखां इहो बि पुछंदमि त मेहरान टेलीविज़न ते तव्हां जेको आहे सो जॾहिं अपीयर थियो त माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसनि था ऐं माण्हू जेको आहे शौक़ु सां ॿुधनि बि था पोइ तव्हांखे कीअं मोट मिली तक़रीबन अॼु ॾींहुं ताईं मूंखे दोस्त जेके मोतबर आहिनि ॿिया बि दोस्त आहिनि आम माण्हू आहिनि मूंखे फ़ोनूं कंदा आहिनि वाह वाह यार फ़क़ीर तुंहिंजो कलाम यार हाणे ॿुधमि हा हा घर बचड़नि सां वेठो हुउमि अवा कहिड़ो कलाम ॿुधे अवाई फिलाणो कलाम सही एजाज़ साईं जो कलाम महदी साईं जो कलाम वाह वाह ज़बरदस्त अदा जॾहिं तव्हांजी रिकॉर्डिंग थिए बि त तव्हांखे अंदाज़ो हुयो त इहो माना एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां माण्हुनि ताईं पहुचंदो माण्हू पसंदि कंदा ॾाढो लाइक कंदा न बिल्कुलु मूंखे इहो ख़्यालु खां बि न हुयो हालांकि असांजे साहब जी वॾी महिरबानी हा हा मोराई साहब जी किरोड़े अहसान वरी उन सां गॾु जेके कोशिशूं
मुर्तज़ा मजबूर साहब। मुर्तज़ा मजबूर साहब तक़रीबन उन्हनि खे अल्लाह साईं सिहत अता कंदो। आमीन आमीन। बिल्कुलु सॼे सथ खे असांजूं दुआऊं आहिनि, सभु असांजा मुहसिन आहिनि। जी तक़रीबन असां दुआ कंदा आहियूं, सभई फनकार त दुआगू हूंदो आहे हिकिड़ो। हा हा जी दुआ सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त। अदा सुबुह जे पहर में राग जिन खे माना इहो तोहफ़े तौरु मिलियो आहे, सिंगर बि एज़ अ सिंगर बि माण्हू उन्हनि खे ॿुधनि था, त उहो माण्हू ज़रूरु जेको आहे रियाज़ करे थो। पोइ रातिनि जो जाॻो था, किथे महफ़िलुनि में वञो था, रियाज़ थिए थो नथो थिए? रियाज़ जी तक़रीबन शुरूआती कंदा हुआसीं, शौक़ु सां जॾहिं हलंदो हो किसो, पोइ सॼियूं रातिनि जूं रातियूं इहो शौक़ु सां ॿधल हूंदा हुआसीं। असांखे ओजागनि जी ॻाल्हि न हूंदी। बहरहाल आउं पंहिंजे हिन रंग मां मुतमिन आहियां। आउं क्लासिकल ॻाइणो न आहियां, नेम क्लासिकल आहियां, पर पंहिंजे रंग सां मां आउं मुतमिन आहियां, त आउं पंहिंजे ख़्याल सां बिल्कुलु। सही सही, माण्हू बि पसंदि कनि था, माण्हू बि ॿुधनि था। वॾा एहसान अलाह पाक जा, जो आउं पंहिंजे नाले सां सुञाणा वञा थो, फ़क़ीर मोहम्मद हसन। सही सही, हा वाकई में माण्हू खे ज़रूरु महिनत करे थो त ख़ुशी थिए थी। छो जो काफ़ी अहिड़ियूं जायूं रहियूं आहिनि, हैदराबाद ईंदे ईंदे, कराची वेंदे वेंदे, छो जो आउं इन ई पंहिंजे फ़नकार जे हवाले सां, आउं हिकिड़ो वॾो माण्हू न आहियां, नंढो हिकिड़ो आर्टिस्ट आहियां। किथे किथे होटल जा बिल बि न थिया आहिनि। वाह वाह। यार फ़क़ीर मोहम्मद हसन, वाह बिल ॾींदुसि, चई न बाबा बिल तव्हां खां न वठंदासीं। हिकिड़ा पंजाब जा माण्हू हुया, सही सही। मुल्तान जा, जहिड़े टाइम अदा मुर्तज़ा साहब ॾे नवाब शाह अचूं पिया, शायदि साल थियो, शायदि चांहि पीतीसीं, बिस्किट खाधासीं। अब भाई पैसे लो भाई, चई नहीं भाई आप सिंगर हैं, फ़क़ीर हैं, यार आपसे नहीं लेंगे। यार आप पहचानते नहीं इहा इज़त आहे, बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजे फन अल्लाह खे। पाक जा करोड़ एहसान। ज़बरदस्त, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। तव्हां खां वधीक कुझु ॿुधंदासीं, छा था ॿुधायो वधीक? बिस्मिल्लाह। पहाड़ी में बेद क्यों? आशिक ज़हर पियाक वेहसी वेसल घणो करे ऐं कातिल जाहू हमेशा हेराक लगन लऊं लतीफ़ चवे फना कया फेराक हो तोड़े चिकल चाक तब आह नसलीन आम सी आशिक इहे न हो जी तूं थुले अंगरे विझो मुंह मुंगन में थारा तो ॾींहं रड़न हो बुढ़ल काबे की न वञन कि असीं बि आशिक आहियूं। अश्क जनी सिर आयो तन साफ चखी सुरकी काहे आया कलालों तन मटन ते मुर्की काहे आया कलालों तन मटन ते मुर्की हो बुढ़ल सुरकी अले सुरकी आहे कूपन कंध कपायो ओदर झले बिहंदुस्मा तुझो दर झले बिहंदुस्मा तुझो हो तू बिहन दिया
जेतरी लोधी धिकारी दर छॾाई जे तब मिठा जेतरे लोधे धिकारी दर छॾाई जे तब मिठा दूर खां ॾिसंदुसि पियो मां तुंहिंजी दूर खां ॾिसंदुसि पियो मां दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलि बा मुर्की करां हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलि बा मुर्की करां हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलि बा मुर्की करां देश पंहिंजे ते देश पंहिंजे ते प्यारा पोइ चरणी आन ॾे ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहंदी आन ॾे ईंदुसि पियो प्यारा तूं चरणी आन ॾे ईंदुसि पियो प्यारा सुन सदा ही आखिरी ऐ जाज़ जी सुहिणा सजण सुर सदा ही आखरी एजाज़ जी सुहेरा सजण सुन सदा ही आखिरी ऐ जाज़ जी सुहिणा सजण रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾियां रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾियां ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहंदी आन ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं चरणी आन ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं चरणी वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत तमामु सुठो अदा ही जेका सिलेक्शन आहे सॼी किथे बि वञो था त जेका तव्हांजी सिलेक्शन हूंदी आहे उहा कीअं रहे थी बिल्कुलु कोशिशि करे वेंदा आहियूं माना अहिड़ी हिकिड़ी सिलेक्शन जोड़ियूं जंहिंमें भली ॿिया रागी बि असांजा दोस्त हुजनि पर उन्हनि खां तक़रीबन असां सुठी ख़ूबसूरत हुजे सुठी ख़ूबसूरत हुजे ऐं उन्हनि खां बहितर हुजे सही ज़बरदस्त अच्छा असां वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वीवर्स वक़्तु थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो सो नंढिड़ो ब्रेक आहे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था वञे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में मोहम्मद हसन जतोई ॾाढो सुठो आवाज़ु अथसि ऐं ॾाढो शौक़ सां ॾाढो चाह सां ॻाए थो जॾहिं बि प्रोग्राम में पाण शरीक हूंदो आहे त हुनजी कोशिशि हूंदी आहे त मां जेको बि ॻायां जेका बि सिलेक्शन हुजे ॾाढी सुठी हुजे साफ़ सुथरी सिलेक्शन हुजे इन तरफ़ जेको आहे सो दयालू फ़क़ीर मौजूदु आहे ॾाढो सुठो आवाज़ु अथसि ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे सो हिननि जो पंहिंजो
पूरो ग्रुप आहे अॼु असांजे प्रोग्राम में। सो असां इन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव वॾा? रखियल सां इहो कलाम आहे। वाह वाह, ज़बरदस्त जी। कंधीअ जा वण काहिला था फिको फरझल, कंधीअ जा वण काहिला, हो कंधीअ जा वण काहिला था फिको फरझल, भेल तन खे भुलजी तन जा सुका पन छण, परे वारा पीच ते उहे सदा सब्ज़ हुजल, नियत जनी जिरे जवा सची सिक संदल, हो रखियल याद कजल जेके सारियो कर पिया सगड़ा। हलो हलो तोरी, हलो हलो कोरी नाज़क जिनी जोनी, हो गंढिन सारो दी छिनण मूर न सिखिया, हो यार छिनण में चाहे अल्लाह दोस्त छिनण में चाहे, हो यार छिनण में चाहे अल्लाह दोस्त छिनण में चाहे, करकी गंढिन जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में चाहे, हो यार छिनण में चाहे अल्लाह दोस्त छिनण में चाहे, हो छिनण में चाहे अल्लाह में चाहे, गंढिन जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में चाहे, जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में चाहे। ओखण अखरूं खिल मासा एॾा छो रखे तो छाका, हो खिल मासा एॾा छो रखे तो छाका, नंग पंहिंजो वञ पालियूं अल्लाह हुजत हजत मुंहिंजी नाहे, नंग पंहिंजो वञ पालियूं अल्लाह हुजत हजत मुंहिंजी नाहे, हुजत हजत तो सना है, ओ हुजत हजत तो सना है अल्लाह यार छिनण में चाहे, करकी गंढिन जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में चाहे, गंढिन जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में चाहे। साईं मुझका तीर छिके अल्लाह अबरू हिलाल रुख ते, हो मुझका अल्लाह मुझका अल्लाह अबरू हिलाल रुख ते, ओ मुझका तीर छिके अल्लाह अबरू हिलाल रुख ते, सुहन लबन ते लालियूं अल्लाह जुल्फ ज़िबान आहे, सुहन लबन ते लालियूं अल्लाह जुल्फ ज़िबान आहे,
अल्लाह यार छिनण में छाहे करगी गंढण जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाहे ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाहे ओ सूर समर्थम सहजा अल्लाह मोहब मेला पे मुझा हो ओ सूर समर्थम सहजा अल्लाह मोहब मेला पे मुझा ओ सूर समर्थम सहजा अल्लाह मोहब मेला पे मुझा समझ रखियल इहे चालियूं अल्लाह नसत दिन मुसजना समझ रखियल इहे चालियूं अल्लाह नसत दिन मुसजना ओ दस दिन मुसजना अल्लाह यार छिनण में छाहे जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाहे गंढण जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण छाहे ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत तमामु सुठो गीत ऐं ओवरऑल स्टार्टिंग खां त सिलेक्शन जी ॻाल्हि कयूं ई पिया वक़्त जूं घड़ियूं हाणे असांखे वधीक इजाज़त ॾियनि न पियूं जेतिरो व्यूवर्स प्रोग्राम जो टाइम हुयो अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में कोशिशि कईसीं त प्रोग्राम खे अवां ताईं पहुचायूं अदा अची करे कीअं लॻो ऐं तमामु सुठो लॻो छो जो जीअं पंहिंजे घर में गुज़ारींदा आहियूं त हीउ पंहिंजो घर आहे न असांजो हा बिल्कुलु बिल्कुलु जी दी जी दी अच्छा उन खां अलावा तव्हां खां लास्ट में असां कुझु ॿुधंदासीं ऐं हमेशह ई जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो लास्ट में बि कुझु न कुझु पंहिंजे व्यूवर्स जे लाइ छॾींदा वेंदा आहियूं अदा थैंक यू तव्हां आयो असांजे प्रोग्राम में प्रोग्राम असांजो ख़ूबसूरत असांजे व्यूवर्स ताईं पहुतो हिन तरफ़ बि दयालू साहब तव्हां आयो ऐं आवाज़ु सुठो ख़ूबसूरत आवाज़ु हारमोनियम प्ले करणु ॾाढो ख़ूबसूरत महिरबानी तव्हांजे वक़्तु ॾियण जी ऐं असां गॾु भागचंद बि मौजूदु रहियो ढोलक ते अदा थैंक यू तव्हां बि आयो असांजे प्रोग्राम में ॾाढो सुठो लॻो व्यूवर्स हींअर मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे बि इजाज़त ॾींदव पर वेंदे वेंदे तव्हां ताईं असां ख़ूबसूरत गीत पहुचाईंदासीं सो फ्राइडे जो अॼु जो प्रोग्राम आहे इनशाला सूमर ते वरी पाण गॾु आहियूं अलाह निगहबान जी आ इश्क करी इंसाफ मंगी इश्क करी इंसाफ मंगी इहा ॻाल्हि समझ कनू ॿाहिर है हो इश्क दे विच इंसाफ किथां इहो हाल सरासर ज़ाहिर है बस मोहब्बत वाले माझी मार दम इन्ही दा माहिर है मोहब्बत वाले माझी मारन दम इन्ही दा माहिर है हो नत करबल दे विच कीता केड़ा डो हुसैन साबिर है अल्लाह ओला ओला राधन वाला सहर प्याला राधन वाला सहर प्याला मैनू आयम गुजड़ी भाजी मां पी के नू चोरी पीतम ते कीतम रुहड़ा राजी
हुण दिल दी कज़ा दिल जाने क्या जाने मुल्लां काज़ी ना तो निमाणीअ सां न कर ढोल ढिलो हो कोन्हे कम हीणीअ जो बिगड़तो बिलो तुंहिंजो नाम निलो आऊं वठो वेठी आहियां ओला ओ हो अॼु बीमारी वही छॾे ओ अॼु बीमारी ओ अज बीमारी वही छड़े ओ अॼु बीमारी वही छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया तह यार ता कोने को घट घट इकरार इकरार में में कुर्बान था तह यार ता कोने को घट इकरार में अॼु बीमारी वही छॾे ओ अॼु बीमारी बजे दीदार में कुर्बान था प्यार का कोने को घटे किरार में कुर्बान था प्यार का तो घटी इकरार में हो मूं लिखियो खत यार ॾे हारे हंजू हिन हाल मां मूल जो यार रे आयो हजूर हाल सही मूं लिखियो खत यार ॾे हारे हंजू हिन हाल मां बाहूं ॿधी का सिध चइजां बाहूं ॿधी का सिध चइजां आशिक अथई आज़ार में कुर्बान था यार का कोने को घटे किरार में कुर्बान था यार का कोने को घटे किरार में ओ अॼु बीमारी वही छॾे ओ अॼु बीमारी वही छॾे महबूब जे दीदार में कुर्बान था यार का कोने को घटे किरार में कुर्बान था यार का कोने को घटे किरार में हो मोए खां पोइ महबूब जे जेकर अचे मुंहिंजे मथां महबूब जे हेकर अचे मुझे मथा हो मोए खां पोइ महबूब जे जेकर अचे मुंहिंजे मथां यकदम उथी सजदो कयां यकदम उथी सजदो कयां तोड़े हुजाम मज़ार में कुर्बान था यार का कोने को घटे किरार में कुर्बान था यार का कोने को घटे हो अॼु बीमारी वही छॾे बीमारी वही छड़े हो अॼु बीमारी
चले सारी खल्क में बदलो शमो इज़हार थो अनवर चवे सारी खल्क में बदलो शमो इज़हार थो लखे परवाना व्या जली लखे परवाना व्या जली अहमद संदे अनवार में